केरु पियो ॻाल्हाए? साईं मां उधव सिंह। उधव सिंह किथों? साईं मां जियो मां थो ॻाल्हायांव। जियो मां? हाँ जी। हा, हुकुम कयो। साईं जीअं मां ॾिसां थो तव्हां असांजा वैल्यूएबल कस्टमर आहियो। हा हा तव्हां जॾहिं खां जियो शुरू थी आहे लगातार असांजा कस्टमर रहिया आहियो। हा हा। पर साईं अचानक हे तव्हां पोर्ट कराइण जी एप्लीकेशन ॾेई छॾी आहे। हम्म। काई नाराज़गी आहे छा असां सां साईं? काई दिक़त हुजेव त असां दूर करे सॼो मिली करे ॻाल्हाए था सघूं? दिक़त मां त चवां मां एॾो दुखी आहियां तव्हां मूं, एॾो दुखी आहियां मां, ऐं मूंखे त सम्झ में नथो अचे तव्हांजी हिम्मत कीअं थी मूंखे फ़ोन कंदड़ त। अरे हाणे तव्हांजो जेको मालिक आहे अंबानी, उन पंहिंजे पुट जी शादी कई, हा, ऐं शादी जॾहिं कयईं त असांखे सफ़ा विसारे वेठो। इहो कीअं? हेॾा वॾा फालतूअ जा माण्हू हुन कठा कया ऐं असांखे अहिड़े वक़्त ते हुन हिकिड़ो न्योतो बि कोन मोकिलियो। अरे हद थी वई आहे। अरे असां अचूं हा त 101 रुपए जो शगन ॾेई वञूं हा, नुक़सान आख़िर पंहिंजो ई करायव न तव्हां, हा, असांजो छा वियो? हद थी वई। अरे ॻाल्हि ॿुधायो, बिल जॾहिं भरण जो वक़्तु ईंदो आहे, हफ़्तो 10 ॾींहं पहिरीं तव्हांजी खुरी तती पवंदियूं आहिनि, हा, रोज़ फ़ोन करे 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 असांखे मारे छॾींदा आहियो। अरे बिल भरियो, अरे बिल भरियो, अरे बिल भरियो, हा। असां कॾहिं ईअं थियो आहे बि तव्हांजो बिल न भरियो हुजे? हा, असां हमेशह तव्हां सां गॾु बीठा रहिया आहियूं। अरे नेटवर्क तव्हांजो ख़राबु हूंदो आहे, असां कॾहिं कंप्लेंट कई आहे तव्हांजी काई? हा, तॾहिं बि असां तव्हांजे गॾु बीठा हूंदा आहियूं हमेशह। अरे सिर्फ़ु पुफाट हूंदो आहे न, उनखे नाराज़ थियण जो हक़ कोन्हे। नाठी बि नाराज़ थी सघंदा आहिनि तव्हां खां। असां तव्हांजा नाठी आहियूं, नाठी छा सम्झो आहे? नाठी जी कीअं इज़त कजे, तव्हांखे एतिरो अकुल बि कोन्हे? हा, घुरायो कोन त सफ़ा। मां ॿुधाए थो छॾियांव, मूंखे तव्हांजो इहो सिम सफ़ा कोन रखिणो आहे। तव्हां रखो पंहिंजे गीदे में हिन सिम खे। हा, मूंखे त चेंज कराइणो ई कराइणो आहे इहो, छा सम्झो आहे? ओके बाय, रखांव तो मां फ़ोन हाणे, चङो। अरे एयरटेल वारो, तव्हां बि ॿुधी छॾियो ध्यान सां, हा। अरे तव्हांजे बि पुट जी या धीअ जी कॾहिं शादी थिए न, तव्हां असांखे विसारजो न, घुराइजो ज़रूरु शादीअ ते, छा सम्झो आहे? न त मूंखे वरी जियो में वञण ते को वक़्तु कोन लॻंदो आहे, छा सम्झो आहे?